अवामी वर्कर्स पार्टी बि हिन मुल्क के अंदर जिथे जिथे भी मानन के खुंबे सियासी कारकुन हुजन अदीब हुजन साहसी हुजन उन्हनि के खिलाफ उन्हनि सां गॾु रही आहे। सिंध प्रोग्रेसिव कमेटी के प्लेटफॉर्म तां असां सॼी सिंध में इन एहतजाज के इन तहरीक के इन आवाज़ के साथ ॾिनो आहे। रही ॻाल्हि त ही जेको तरीक़ो आहे असां के कानूनियल रियासत में ॿुधंदा आहियूं जेका क़ौमनि जे वसीलनि ते क़ाबिज़ हूंदी आहे, जेका उन्हनि क़ौमनि जे सियासी इक़्तिदार ते क़ाबिज़ हूंदी आहे, उते असां ॾिसंदा आहियूं त रियासत उन्हनि माण्हुनि खे घुमे गुम कंदी आहे जेके पंहिंजे वतन जे वसीलनि पंहिंजे वतन जे माण्हुनि जी ॻाल्हि कंदा आहिनि। उते रियासत हिकिड़ी बीमारी बि लाहींदी आहे, उहा बीमारी नफ़रत जी बीमारी हूंदी आहे। बंगाल असांजे साम्हूं आहे, जंहिं बंगाल के मज़हबी नफ़रत के बुनियाद ते ॿाध कयो वियो। इहा बर्तानवी साम्राज्य जी कानूनियल रियासत जो अंदाज़ आहे। उते इहो अंदाज़ हूंदो आहे त माण्हुनि में सहत न हुजे, उते गैर जमहूरी रवैयनि खे सघ ॾिनी वेंदी आहे ऐं इहे उहे रवैया आहिनि जिन रवैयनि सां कंहिं मज़लूम क़ौम जी तहरीक कमज़ोर थींदी आहे, सघ न वठंदी आहे। उन्हीअ जे करे हीअ जेकी रियासत आहे हीअ बि उन्हनि रवैयनि खे हेठि लाहे थी, क़ौमनि जी सियासत खे कमज़ोर करे थी। कमज़ोर करण खां पोइ उन्हनि खे खुंबे गाइब करे ऐं उन्हनि जा अदालत खां मथां क़तल करे उन्हनि जा लाशा असांखे ॾिए थी। त असां लाइ ज़रूरी आहे त असां रियासत जे इन नैरेटिव जे ख़िलाफ़ जमहूरी रवैयनि खे सघारो ॾियूं, पंहिंजा क़िला मज़बूत कयूं, पंहिंजो पाण खे मज़बूत कयूं ऐं पंहिंजे वतन जे वसीलनि जी मालिकी लाइ जुड़ूं ऐं पंहिंजो पाण जे अंदरि जमहूरी रवैया पैदा कयूं। छाकाणि त जमहूरी रवैये खे सवाइ यूनिटी इतिहाद मुमकिन कोन्हे। ऐं मां उमेद कंदुसि तव्हां सभिनी दोस्तनि मां, असां सभिनी सियासी कारकुननि मां त असां ईंदड़ वक़्त में पंहिंजे रवैयनि खे वधीक जमहूरी कंदासीं, पंहिंजी वधीक सगारो कंदासीं। महिरबानी साथ